नाज़रीन, मटियारी जे मीरसन मोहल्ला अलहरिनो सांद स्टाफ जे रहवासी इमरान अली खोसरो जो 11 वरह जो पुट अब्दुल वहाब खोसो गुज़िरियल 6 सालनि खां हलण फिरण खां लाचार आहे। नींगरे जे वारसनि इलाज लाइ वाहर जी अपील कई आहे। वधीक तफ़सील लाइ ॾिसूं था बाबू ख़ासकिल जी ही रिपोर्ट। पाड़े जो आहे छोकिरो जेको सो नंढे हूंदे खां वठी जेको जो हुन जो चेल ऐं टंगूं कमु कोन थियूं कनि। हले थो त वरी किरियो पियो ॿार को थेलो थो ॾिए त वञो किरे पोइ हाणे वरी आहे का पहिरियों त खयो वठूं था न त पोइ वीचारो जिथे आयो हुते पियो आहे। हाणे असां त पंहिंजे तरफ़ां घणी ग़रीबाणे हाल सां इलाजु कयो आहे हैदराबाद मटियारीअ में, तंहिंखां सवाइ पीर फ़क़ीर असां को बि कोन छॾियो आहे। असीं हाणे ग़रीब माण्हू 500 कमायूं 400 कमायूं हाणे पंहिंजो घर हलायूं या हिन माना को इलाजु कयूं। इन लाइ असांजी गुज़ारिश आहे त असांजी केरु मदद करे। जेका वठी मूंखे चेल ऐं टंगूं नथियूं कमु कनि, मुंहिंजो पीउ ग़रीब मिसकीन आहे ऐं सभई मटियारियुनि वारा मुंहिंजी मदद कयो। डॉक्टरनि हिननि जो इलाजु जेको सो तजवीज़ कयो आहे, जंहिंजे लाइ हिननि वटि पैसा कोन आहिनि। चैनल जे थ्रू अपील था कजे त हिननि जी पुरज़ोर मदद करियो त जीअं हिननि जो इलाजु थी सघे।